अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन अस्सलातु वस्सलाम अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल बिफ़ज़्लिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका फ़लयफ़रहू हुवा ख़ैरुम मिम्मा यजमऊन सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। तमाम हम्दो सना तारीफ अल्लाह पाक लाया है जेको मालिक खालिक सना जे लाइक़ जंहिंजो शान बेमिसाल जंहिं शान में को शरीक नाहे। उन्हीअ जो मुल्क उन्हीअ जी मखलूक उहो ई मालिक उहो ई खालिक उहो ई माबूद उहो ई मक़सूद जंहिं अल्लाह पंहिंजी कुदरत सां सारी कायनात खे तहत सरा तां अर्श मुअल्ला ताईं कुन जे अमर सां पैदा फरमायो। बेशुमार जंहिंजो को शुमार आहे बेशुमार सलातो सलाम मुझे आका मेहरबान नबी उम्मत जे वाली नबी गमखार नबी गैबदान नबी जी ज़ात मथा जंहिं प्यारे हबीबन करीम जी आमन तशरीफ़ जो एहसान ख़ास अल्लाह ताला मोमिनन जे मथा फरमायो। ए उहो एहसान आहे जंहिं एहसान जे करे ईमान मिलियो, क़ुरान मिलियो, रमज़ान मिलियो, रहमान मिलियो। हज़ूर जे तशरीफ़ खां अवल उहो वक़्त हो मिन क़ब्ल लक़ीत ज़ालिम मुबीन पधरी गुमराही में आया। एक गुमराही ॻुझी हूंदी आहे, ॿी गुमराही पधरी हूंदी आहे। का ख़बर कान्हनि त छा नेकी आहे, छा बदी आहे, छा हिलाल आहे, छा हराम आहे, छा जाइज़ आहे, छा नाजाइज़ आहे। अहिड़े वक़्त में कायनात जे कर्म जो ककर वसे या ज़ात दुनिया में कुर्ब जो कदम न फरमाए हैं अल्लाह ताला कायनात की पैदा न कर लौलाक लमा खलकत लौलाक। ये अफलाक ज़मीन समंदर दरिया दरख्त आसमान
कुर्सी लोहो कलम सिदरतल मुंतहा ता अर्श व मुअल्ला। अल्लाह जा वॾा करम आहिनि। उन्हीं मालिक जो बेअंदाज़ शुक्र आहे जो अल्लाह ताला असांखे उन्हीं पैगंबर जो उम्मती कयो जंहिंजे मुहाबे जॾहिं बि गुनहगार दिल में तमन्ना रखी गुनाहनि जी माफ़ी जी तलब करे रहियो अञा न कई थे इरादो रखी रहियो आहे त इन इरादे सां ई अल्लाह पाक मुंहिंजा सगीरा कबीरा गुनाह माफ़। अॼु हीअ महफ़िल जंहिंमें शरीक थियणु शरीक अवां थी रहिया आहियो छा शान। ये महफिल का मामूली महफिल ना है, ईमानी नूरानी रूहानी कुरानी महफिल है। असांखे पंहिंजे कुंडल में पक्का है तो जो फरमान सरकार बुधाए रहे हो उम्मत पहुँचाए रहे हो यो फरमान सच्चो है। नबी जे फरमान में कोई शक ना है। हजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिंदो को भी गुफ्तगू को भी फरमान पंहिंजे इरादे मुताबिक ना है। वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वह्यु यूहा। मुझो नबी पंहिंजी ख्वाहिश पंहिंजे इरादे मुताबिक न ॻाल्हाईंदो आहे मगर वही जेको मोकिलियो हुयो। यानी हज़ूर जो हर कौल खुदाई। एतराज़ करणु ईमान, इकरार करणु जन्नत। प्यारे महबूब करीम पंहिंजी उम्मत ताईं अल्लाह ताला जो हर फरमान पहुंचायो। ही कलाम मजीद अलिफ लाम का शुरू अलहम्द का शुरू बिस्मिल्लाह का शुरू वन्नास ताईं पहुंची रहियो आहे। इन कलाम मजीद में जेके भी कायनात जूं चीज़ां खुदा पैदा कयूं आहिनि जेके भी अहकाम अल्लाह ताला जा आहिनि उहे भी अहकाम जेके मालिक साईं अज़ आदम तां ईसा अलैहिस्सलाम ताईं पंहिंजे पैगंबरनि ते मोकिलिया ये सारा किस्सा बयान हिन कलाम में मौजूद है। नज़्ज़लना अलैक कल किताब तिबयानन लिकुल्लि शैइन। ए मुंहिंजा नबी ये किताब जेको मां अल्लाह तो मोहम्मद ते नाज़िल कयो तिबयानन लिकुल्लि शैइन। इन कुरान में हर शइ जो बयान है, हर शइ जो। दुआ कयो असांजी निस्बत असांजो वास्तो हिन कलाम सां सचो रहे जो हिन कलाम फरमान असांजे कननि ते पहुचे असां पंहिंजे सीने खे लाइ दिल तमामु ख़ुशि आहे मालिक जे करम खे ॾिसी। हिन वक़्त जी हालात खां हर मुस्लमान बख़ूबी वाक़ुफ़ आहे, ॾिसी रहिया हो ॿुधी रहिया। अॼु उहो दौर आहे जो हर गुनाह इंतिहा ते पहुतो आहे। अहिड़े वक़्त में अव्हां जे मथां मालिक साईं पंहिंजो करम फरमायो। ॾींहुं जुमे जो करम जो ककर वसी रहियो आहे। हक़ सच जे ख़ातिर पंहिंजा घर अल्लाह जे हवाले करे सवारनि ते पैदल हिकु हक़ सच वारे मैदान में पहुची शरीक थी वेठा हो। तव्हांजे मथां अॼु रब जे
करम जो बारिश वसी रहियो मुझो तो ईमान तो हिन वक्त को भी बानो खाली न मोटंदो वाकई पांजी कमजोर सुस्तन जे करे असांजी झोलियों खाली हली पर अज अचन तुझो कम आ तुझी झोली खुदा जे कम से भरण मुझे दिलबर जो कम है इन्हीं जे लाइ जो हुक्म सरकार जो तहां जे करण ते पहुचे उन हुक्म के न ठुकराए अज मां एक बयान किताब ज़िक्र जमील में पढ़ियो आ हजूर अलैहिस्सलाम हथ में असा खणंदा हा लठ उहा लठ असा सैयदना उस्मान जे हथ में एक शख्स कं जज्बात में अची वियो आहे टक्कर करे उहा लठ उस्मान साईं खां परे भॼण जी कोशिश करे थो माण्हू आवाज़ उठाया त अहिड़ो ज़ुल्म न कर ही लठ उहा आहे जेके महबूबनि हथ में खयो हिन अणॿुधो करे लठ खे अधोद करे माण्हुनि में अफ़सोस थियो वॾो ज़ुल्म कयो साईं उहा लठ जेका सरकार जे हथ में आहे तंहिंखे टोड़ियो थियो बस थोड़े ही वक्त में शामत आई हिन जी जंग में गोरो निकितो ॿिए ॾींहं ते उहो गोरो साई जान में पकड़िजी वियो शाम जो बिना ईमान जे मौत आयो त ही नबी अलैहिस्सलाम जी असा जेका पाण करीम जे हथ में खणी हलंदा हुया उन खे टोड़े पर जेको नबी जे हुकुम खे टोड़े उन जो इहो हाल दुआ कयो त जो हुकुम सरकार जो असांजे करन ते पहुचे असां उन हुकुम खे पंहिंजे सीने में खुश नसीब आहियो अव्हांखे ख़ुशी करणु घुरिजे छो त महबूबनि जे आमन जी ख़ुशी अल्लाह ताला कलाम पाक में वज़ाह सां फरमाई आहे इहा ख़ुशी करणु मोमिन जो कमु आहे मुनाफ़िक़ जो कमु ख़ुशीअ खां इनकार करणु हीअ ज़ात न अचे हा त ख़ुदा खे केरु सुञाणे हीअ ज़ात न अचे हा त रमज़ान मुबारक जो महीनो असांखे न मिले हा इन महीने में हिकु उहा रात लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर उहा क़द्र वारी रात जो 1000 महीननि जो नेकियूं हिकु तरफ़ हिन रात जी इबादत हिकु त हिकु हे बि नबी करीम जे मुहाबे क़ुरान मिलियो रब जी रहमत जो ककर वसी रहियो ईमान मिलियो ईमान वॾी नेमत आहे जंहिंखे अल्लाह पाक अमल खां मुक़दम रखियो आहे ईमान मुक़दमा अमल मुअख़र आहे जे ईमान कामिल आहे त हर अमल तुंहिंजो क़बूल आहे जे ईमान में मामूली नुक़्स आहे त अमल में लोॾो आहे दुआ कयो दुआ घुरो त या अल्लाह असांजो ईमान मज़बूत कर असांजो ईमान पक्को कर असां ईमान ते साबित क़दम रहूं उन खां बाद जो हुकुम तो मिठे मालिक जो मदीने जे मोर पहुचायो असां उन खे चिंबड़ी इन महबूबनि जी आमद दुनिया में तशरीफ़ थियणु हिकु वॾी ख़ैर बरकत जी आहे इन ते ख़ुशी करणु वाजिब आहे इन ख़ुशीअ जो हुकुम अल्लाह ताला कलाम करीम में फरमायो आहे
उहे माना खुश नसीब आहिनि जिन खे इहा ख़ुशी हज़ूर जे आमद वारे वक़्त जी नसीब थी। मां त ईअं सम्झां थो त उन्हनि जा सग़ीरा कबीरा गुनाह बख़्शिश विया, पोइ जन्नत जा मालिक बणिजी। कुल फरमा बिफ़ज़लिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका फ़लयफ़रहू हुव ख़ैरुम मिम्मा यजमऊन। फरमाइनि त मुंहिंजे फज़ल मुंहिंजे रहमत ते फ़लयफ़रहू ख़ुशी कयो, ख़ुशी कयो। ओ हुव ख़ैरुम मिम्मा यजमऊन, जो तव्हां गॾु कयो था धन दौलत तव्हांखे कहिड़ी न ख़ुशी हासिल थिए थी, पर इहा ख़ुशी घटि आहे, इहा ख़ुशी तव्हां लाइ वधीक आहे। अल्लाह जे फज़ल, अल्लाह जी रहमत, क़ुरान बि ख़ुदा जो फज़ल आहे, क़ुरान बि ख़ुदा जी रहमत आहे, इन में कोई शक न आहे। पर किस्सो आहे सरकार जी आमन जो, त इन आमंदे वारे वक़्त में असां छा कयूं? बाज़ बंदा इन ख़ुशीअ खां पंहिंजे मुंहं खे फेरनि था, इरादनि खे मटनि था, इन ख़ुशी ॾे तवजो कोन्हे को। पर इहा ख़ुशी उन्हनि लाइ अलाह पाक उन्हनि खे अता थींदी जिन जी निस्बत वास्तो प्यार तवसल गांढापो सरकार मदीना सां सही आहे। कुल बिफ़ज़लिल्लाहि व बिरहमतिही, मुंहिंजे फज़ल ऐं मुंहिंजे रहमत ते फलयफ़रहू, फलयफ़रहू ख़ुशी कयो। छो हुव ख़ैरुम मिम्मा यजमऊन, जो तव्हां गॾु कयो था धन दौलत दुनिया दीनार पैसा रोकड़ इक़्तिदार, इन्हनि जी केॾी न तव्हांखे ख़ुशी आहे, इहा ख़ुशी बिल्कुलु घटि आहे। जेका ख़ुशी मुंहिंजे हबीब जी आमद वारी आहे, इहा ख़ुशी वधीक आहे। साफ़ साफ़ बयान आहे। वअल्लमक मा लम तकुन तालम वकान फज़लुल्लाहि अलैका अज़ीमा। ए मुंहिंजा महबूब, जो इल्मु तोखे न हुयो, जा ॼाण तोखे न हुई, असां तोखे उहो इल्मु ॾेई छॾियो। मां कान व मां यकून जो इल्मु अल्लाह पाक पंहिंजे प्यारे हबीब खे अता करे छॾियो, जो थी गुज़रियो, जो आहे, जो क़यामत थींदो, जो सारो इल्मु अल्लाह पाक पंहिंजी अता सां मुस्तफा जी ईअं न सम्झो असां सरकार खां परे आहियूं त सलाह कयो। कुरान शाहिद आहे। वअल्लमक मा लम तकुन तालम, जंहिं शइ जी तोखे ॼाण न हुई, ख़बर न हुई, उहो तोखे ॼाणाए छॾियोसीं। ऐं पोइ वकान फज़लुल्लाहि अलैका अज़ीमा, ऐं तुंहिंजे मथां मुंहिंजो अज़ीम फज़ल आहे, इन ते बि ख़ुशी आहे। हिकु ख़ुदा जी रहमत, ॿियो ख़ुदा जो फज़ल। वअल्लमक मा लम तकुन तालम वकान फज़लुल्लाहि अलैका अज़ीमा, तुंहिंजे मथां अल्लाह जो अज़ीम फज़ल आहे। त मदीने वारो साईं अल्लाह जी रहमत बि आहे, अल्लाह जो फज़ल बि आहे। वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन, तोखे आलमीन लाइ मां रहमत करे मोकिलियो। जिथे मुंहिंजी ख़ुदा जी ख़ुदाई आहे, उतो तो दिलबर जी मुस्तफ़ा। इहा ज़ात दुनिया में कुर्ब जो कदम न रखे हा त ही कलाम पाक न नज़र।
हर पैगंबर ते अल्लाह जा किताब नाज़िल था, हुक्म नाज़िल था, पर ये हुक्म और खुदा हिन दिलबर जो शान भी और है, दिलबर जो हुक्म भी और है। हे उहो हुक्म मक्कतुल मुकर्रम जा मुशरिक मिड़ी आया हजूर जी बारगाह में। उन्होंने ख्याल कियो जादू ज़मीन ते हलंदो आहे, आसमान ते न हलंदो आहे। ही चंड जेको आसमान ते हली रहियो आहे, इहो मौजो घणो। सरकार जी ख़िदमत में आया, पाण पुछूं अचण जो सबब। हिनने ॿुधायो जे तू नबूअ जी दवा करे थो, सचो नबी आहे, चंड खे आदो हद पाण फरमाइनि था वेही रहो। हज़ूर साईं जन हथ मथे खणी दुआ घुरी आहे। दुआ खां बाद चंड ॾे निहारे उंगली पाक जो इशारो कयो अथऊं। इशारो कंदा विया, चंड चीर बचो कर हेॾो चंड जो चीरजण, हेॾो वही क़ुर खणी ख़िदमत में नाज़िल आहे। इक़्तरबत साते वन शक्ल कमर, क़यामत करीब आई, चंड चिरजी बचो कर। त नबी जो हुकुम भी आसमानन ते पहुतल आहे, चंड ते पहुतल आहे। त जेको चंड जो नबी आहे उन छा न हेॾो। अज बाद बंदा सरकार जे हुक्म के ठुकराए रहा है, सरकार जे फरमान के परे कर रहा है। दोस्तो दुआ घुरो, असांजो वास्तो प्यारे नबी सां सही रही। ता इहो वास्तो आखिरी दम ते कायम आएदान हुजे। असांजो मौत इन्ही वास्ते में थे, इन्ही मोहब्बत में थे, इन्ही प्यार में थे। इंशाअल्लाह ताला देखे इन्ही दिलबर जो इश्क लगो, वो नाजी ना है, नारी ना है, वो जन्नत है। हुकुम है अल्लाह जो त मुंहिंजी रहमत मुंहिंजे फल ते फल यफरहू, खुशी कयो, खुश थियो, खुशी कयो, खुश थियो। त नबी अलैहिस्सलाम खुदा जी रहमत भी आहे, त खुदा जो फज़ल भी आहे। त असांजे मथां हक़ आहे अहिड़े वक़्त में असां खुशी कयूं। हस्ब ताकत जो अल्लाह तो खे दे, इन्हीं वाट में खैर खैरात कर। तोखे नबी जे नबी अलैहिस्सलाम खे तुंहिंजे इन खैर खैरात जी का कमी ना है। हुते त अल्लाह पाक जो करम आहे, हो त खुदा जा खजाना वंडे रहियो आहे। वल्लाह मोती व अना कासिम, अल्लाह जी मुंहिंजे मथां अता बरसी रही आहे, मां उन खे तक़सीम करे वंडे विराए। अज भी रब जे फज़लो करम सां सरकार जी वंड इन महफिल में जारी सारी, इन महफिल में जारी सारी आहे। अज भी महबूब साईं मदीने वाले जे साम्हूं तू असां को परे न आहियूं। जीअं हिन वक़्तु तू मूंखे ॾिसे थो, मां तोखे ॾिसां थो। सरकार जो हिन वक़्तु क़याम गुंबद ख़ज़रा मदीने तैयबा में आहे, पर ख़ुदा जी अदा सां हिन महफ़िल खां में नबी साईं वाक़ुफ़ आहे। तव्हांखे मुंहिंजे निगर ॿुधायो त हज़ूर सलात व सलाम जी ज़ात सां वास्तो, निस्बत, उन्हनि जे ग़ुलामनि सां निस्बत सही तरह बयान कयो। इहो शिरक न आहे, मोहब्बत आहे। करण वारो अल्लाह आहे, बख़्शण वारो अल्लाह आहे, अता करण वारो अल्लाह आहे, वंडींदड़ मदीने जो मोहर आहे।
हे जो सलसलो इलेक्शन जो हली रहियो आहे को ॾिहाड़ो ख़ाली कोन्हे 5-8 माण्हू अचनि था साईं मांजी वर्क कर हिनखे चओ हेड़े माण्हू मोकिल दोस्तो मां वर्क मो छा ॼाणा मां सियासत मो छा ॼाणा मुंहिंजी वर्क आहे नबी करीम जी मोहब्बत नबी करीम जी ग़ुलामी नबी करीम सां वास्तो सलात सलाम जो नारो हे उहो इश्क जो नारो वो इश्क जो सदा वो इश्क जो बयान केर भी हुजे काथे भी हुजे इश्क सां सद करण सलात पढ़ण नारो बुलंद करण तुंहिंजो कम त ॿुधण ऐं ॾिसण मुंहिंजे नबीअ जो कम पाण सरकार ईअं फरमायो मुंहिंजी उम्मत मां हिकिड़ा उहे उम्मती आहिनि जेके असां ते दरूद मोकिलनि था मगर उहो दरूद असां नथा ॿुधूं मलाइक मुंहिंजी ख़िदमत में खणी अचनि था ॿिया उहे आहिनि दरूद पढ़नि था दरूद मोकिलनि था असां उहो दरूद ॿुधूं बि था त उन मोकिलींदड़ खे सुञाणूं बि था हे उहे बाना आहिनि ज़बान में दरूद आहे ज़बान में दरूद हले थो मगर दिल नबी जी मोहब्बत खां ख़ाली आहे ऐं हू जेके बाना आहिनि दरूद असां ते मोकिलनि था पिया उन्हनि जी दिल में असांजी मोहब्बत पंहिंजी जान खां वधीक असांजी मोहब्बत पंहिंजे पीउ माउ खां वधीक असांजी मोहब्बत पंहिंजी औलाद खां वधीक असांजी मोहब्बत वन्नास अजमाइन जेके बि इंसान आहिनि सभिनि खां वधीक उहो केरु बि काथे दरूद पढ़े थो उन जो दरूद ॿुधूं बि था उन खे सुञाणूं बि था जेकर अॼु अव्हांजी दिल में इश्क नबी आहे ऐं सचाई आहे मां कसम खणी चवां थो त तुंहिंजो दरूद दिल भर ॿुधे थो तोखे सुञाणे बि थो हिन कौम जो आहे हिन जो हे नालो आहे हिन जो हे ॻोठ आहे हिन साड़ी में आयो आहे केॾो न कर मां दुआ करो असांजी निस्बत तारे नबी सां आख़िरी दम ते क़ाइम आहे असांजी इहा दुआ है मुंहिंजा मौला सैयदना सोबान जो किसो अॻे जुमे जो मां तव्हांजे साम्हूं बयान कयो हुयो एॾी त हालत तारी थी जो कमज़ोर थी वियो अहिड़ी हालत में हज़ूर जी बारगाह में हाज़िर थियो पाण ॾिसी फरमायो सोबान छा थियो आहे कमज़ोर आहे मायूस आहे या रसूल अल्लाह अव्हांजी मोहब्बत आहे अव्हांजो इश्क आहे अव्हांजी निस्बत आहे साईं करीम मां ॼाणां थो त तव्हांजे मोहब्बत जन्नत मिलंदी पर तव्हां त आला मक़ाम ते हूंदव उहा जन्नत मूंखे कहिड़े कम जी आहे अॼु तव्हां मिली कोन हिन जो अर्ज़ु करणु वही ख़िदमत क़ुरान खणी आयो फमन युति अल्लाह व रसूल फउलाइक मअल्लज़ीन अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन व सिद्दीक़ीन व शुहदाए व सालिहीन व हसन उलाइक रफ़ीक़ा ए मुंहिंजा महबूब ॿुधाइनि जेके अल्लाह ऐं अल्लाह जे हबीब जी ताबेदारी कनि था उन जे फरमान ते हलनि था पिया आख़िरत जे ॾिहाड़े क़यामत जे ॾिहाड़े उन जी रिफ़ाक़त कंहिंसां हूंदी अंबिया अलैहिस्सलाम सां सिद्दीक़नि सां शहीदनि सां उम्मत जो सुलिया सालिह बाज़नि सां मुंहिंजा महबूब तुंहिंजा प्यारा आहिनि क़यामत जे ॾिहाड़े इनखे तोखां मां धार न
त मोहब्बत ना चीज़ खे चीज़ कंदी आहे मोहब्बत उन मक़ाम ते पहुचाए जिते जो पहुची कोन सघे थो सोभान शक्ल जो सादो हो मोहब्बत जी दावा करे हज़ूर जे बारगाह में पेश के सुभान अल्लाह वही नाज़िल थी आयो मिन नबीन इन जी सोबत अंबिया अलैहिस्सलाम हूंदी अज आदम ता ईसा अलैहिस्सलाम उन खां बाद प्यारे महबूबन जो वक्त आयो ला नबी बाजी मां मोहम्मद खां बाद को नबी न है तो नबी अलैहिस्सलाम ताईं जेके भी नबी दुनिया में आया सभई सुभान अल्लाह नबी पाक जी तारीफ़ कंदा विया क़यामत में अज आदम ता सरकार मदीना ताईं उन गुनाहगारनि खे ज़रूर ज़ियारत थींदी दुआ कयो वक्त दुखो सियासत जो दौर आहे जेकॾहिं अव्हांखे इक़्तिदार मिले वोटनि में कामयाब थियो हक़ अदा कयो जाइज़ साइल जाइज़ अर्ज़ खणी अचनि उनखे न ठुकराइजो उनखे पोइते न मोटाइजो ॾिसो था केॾो महांग थी वियो आहे हिकिड़ो गिरह मानी जो खाइण लाइ पूरो कोन्हे पाणी जी धार कमी थी पई आहे अॼु रोंबा निकिरी विया हुआ पैदा हुआ बिज माण्हू न पोखिया आहिनि हेॾो हीअ मुसीबत आहे हेॾो हीअ मुसीबत आहे हर शइ महांगी गाॾियुनि जो पेट्रोल केॾो महांगो थी वियो आहे हक़ीक़त में असांजे आमालनि जी शामत आहे रब पाक जो नेमतूं मिलियूं असां नाशुक्री कईसीं नाशुक्री जे करे ख़ुदा असांजे इहे ॿार विधो जो असां अॼु ॿाॾाए रहिया आहियूं दुआ कयो त असांजो मुल्क हक़ सां सच सां इश्क नबी सां शाद रहे आबाद रहे तमाम आलम इस्लाम लाइ दुआ है या अल्लाह आलम इस्लाम जी पार थी मुंहिंजा मौला कंहिं बि मोमिन खे को सुभाउ तुंहिंजा बंदा हूं तुंहिंजा बाना हूं तुंहिंजे नबी उम्मती हूं सलात सलाम पढ़ण वारा हूं तुंहिंजे ज़िक्र करण वारा हूं मुंहिंजा मौला असांजे मथां करम रहा फरमा रहम फरमा मुंहिंजा मौला इहा मुसीबत टार हिन महांग ख़त्म कर मुल्कनि में पाणी जाम थी वञे दिलियूं असांजो ठही पए बेशक रिज़्क़ ॾियणु तूं आहीं इन अल्लाह हुव रज़्ज़ाक़ ज़ुल क़ुव्वतिल मतीन तुंहिंजो शान आहे तूं ई रज़्ज़ाक़ आहीं तूं ई रिज़्क़ ॾींदड़ आहीं मुंहिंजा मौला हे बि तुंहिंजो ई कमु आहे जे करम कंदे त करे सघे थो महिरबानी करे त करे सघे थो तुंहिंजो को महिरबानी आहे ई कोन को एतिरनि गुनाहनि जे बावजूद बि महिरबानी कंदे रखे थो उमेद आहे आख़िर जे वक़्त में पोएं वक़्त में अल्लाह पाक असांजी ज़बान खे कलमे खां न भुलाए छो त हीउ वक़्तु ॾुखियो आहे जे इन्हीअ वक़्त में कलमो नसीब थियो कलमो तैयब नसीब थियो कलमो अशद बि नसीब थियो त तूं जन्नती आहीं इहो वक़्तु शैतान खे तमाम आसान थो लॻे अहिड़े वक़्त में भिटकाए थो भुलाए थो सेखारे थो सम्झाए थो ख़ुदा खां परे थो करे थो नबी अलैहिस्सलाम जी बेअदबी जा अल्फाज़ सेखारे थो पर जंहिंजे दिलि में सचो ईमान आहे ईमान जी दौलत सां दिलि माला माल आहे ख़ुदा जो कसम उन जी ज़बान कलमे खां न भुलंदी का बि शैतान खे ताक़त कान्हे का तुंहिंजे कलमे वारी ताक़त लख दफ़ा वधीक आहे दोस्तो कोशिश कयो अल्लाह खे राज़ी कयो ही जहान फ़ानी आहे केरु रहे हक़ीक़त में इंसान जेको अचे थो न वञण जे लाइ अचे थो ॾिसी रहिया जेको वियो त मोटी न आयो काॾे मीर विया काॾे अमीर विया काॾे वज़ीर विया काॾे पीर विया काॾे गाढ़ो घोट कॾहिं मर मुकामनि जो अॼु हस्ती हीअ आहियूं सुभाणे मिटी में मिटी थी वेंदासीं पर हक़ीक़त में मोमिन जा मिटी न आहे मोमिन लाइ जन्नत जे बाग़नि मां बाग़ आहे जंहिंजो ईमान कामिल आहे निस्बत मुंहिंजे दिलबर सां सही आहे क़ब्रुल मोमिन हदीस आहे क़ब्रुल मोमिन रियाज़ुल जन्नत मोमिन जी क़ब्र रियाज़ुल जन्नत आहे जन्नत जे बाग़नि मां बाग़
ही अचण ई तव्हांजो अलाए छा आहे ही अचण ई अलाए छा आहे अॼु ॾिसो था शैतान केतिरो गुमराह करे बाज़ार जा शौक़ीन शहर में चकर हणंदा वतन था हेॾे को तवजह ई कोन्हे जुमे जो ॾियारो ख़ासि ख़ुदा जे कर्म जो ॾियारो बख़्श जो ॾियारो हर दुआ ख़ुदा क़बूल करे कॾहिं बि ख़ुदा नेक दुआ न मोटाए हथ खणी ॿाॾाईंदो वेंदे त मलाइक बि तौला चवंदा आमीन या अल्लाह इन्हनि जी दुआ क़बूल फरमाए अहिड़ो ॾियारो बि शैतान भुलाए छॾे थो मोमिनो तव्हांखे मुबारक आहे तव्हां ख़ुशकिस्मत आहियो शैतान कुझु छॾाए हिन महफ़िल में शरीक थिया हो तव्हां जन्नती आहियो दुआ घुरो मुल्क में पानी कोन्हे को अॼु 3-4 साल आया छा साहब खुदा जे वास्ते दुआ घुर पानी कोन्हे को फसल न थींदा छा कयूं काॾे वञूं अल्लाह में वॾो आसरो आहे उहो मालिक आहे जंहिं पैदा कयो आहे रिज़्क़ ज़रूरु ॾींदो पर हिन वक़्तु मोहताज था वेठा आहियूं इन लाइ दर्जी दुआ घुरो त हीअ मुसीबत ख़ुदा टारे ख़ुदा असांजे मुल्क खे न रुॻो हर मोमिन खे आलम इस्लाम खे नबी जे सुन्नत सां नबी जे इश्क सां शाद करे आबाद करे हे रहमत जो महीनो आहे ज़ुल्हज जो महीनो आहे कुर्बानी जो महीनो आहे उहो महीनो आहे जो हिन महीने ज़ुल्हज जे अंदरि हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ख़ुदा जे हुकुम मूजिबि पंहिंजे पुट जे गल ते छुरी रखी वहाई जॾहिं आब ॾिठई हुकुम थियो ख़ुदा जो त पुट खे ज़िबह कर सुबुह थियो आहे बचिड़ो साम्हूं आयो आहे पुट खे वेझो करे फरमा थो काल या बुने इन्नी अरा फिल मनाम अन्नी अज़बहुक फंज़ुर माज़ा तरा ओ मुंहिंजा बच्चा रात में ख्वाब ॾिठो आहे तोखे ज़िबह थो कयां नज़र कर छा थो चवे अर्ज़ थो कर काल या अबत फल मा तुमर सतजदनी इंशा अल्लाह मैंने साबिरीन ओ अब्बा जेको ख्वाब तो ॾिठो आहे जेको बयान करे थो मुंहिंजो सिर हाज़िर आहे जे ख़ुदा घुरियो त मूंखे सबर वारो मिले यो छान वक्त हूंदो फलम्मा असलमा वतल्लहु लिल जबीन जॾहिं पुट बि राज़ी थियो पीउ बि राज़ी थियो त पुट खे लेटाए मथो कदम रखी काती गल ते रखे थो छा आह दिल मां वेंदी हूंदी पर ख़ुदा जो हुकुम पुट खां वधीक या मोहब्बत आहे या निस्बत आहे अॼु बि तव्हां शैतान लहीन खां जिंद पंहिंजी छॾाए नफ्स अमारे का जिंद छड़ाए अल्लाह अल्लाह उनके धूल मिट्टी मुंह में विझी इन मैदान में पहुता हो तहां भी जन्नत अजो के वक्त में वञण दुखो आहे दुआ कयो त ख़ुदा जी ज़ात पाक अजो असांजे दर्द जो दुआ क़बूल फरमाए अजो असांजो आहों मदीने तैयबा में जाए रब्बना तकलीफ़ा इंतहा तकलीफ़ा अॻी रात ये जेका बाईपास मां कराई 5-6 साल थींदा अॼु ताईं मां आराम में हुयुमि उहो दर्द न पवंदो हो जेके नसूं भला वाल बिलाक सही थी विया कल रात 12 जो टाइम हुजे ओई तो मामूली सूर पियो मां जागी पिया तव्हांजो एॾी सूर जी शिदत थी गोई हिकिड़ी मुक़ररु डॉक्टरी इलाज सां उहा ज़बान ढंढबी आहे त सूर ख़तमु थी वेंदो आहे वक़्ती फ़ाइदो आहे उहे मथां हमेशह पयूं हूंदियूं आहिनि गोरी रखियमि फ़ाइदो कोन्हे ॿी गोरी रखियमि ईअं न थींदो आहे करे फ़ाइदो कोन्हे थियो आख़िर हिकिड़ो पटो आहे हेतिरो उहो रखिबो आहे जेको वालनि ते असरु कंदो आहे उन्हीअ खां बाद में कुझु असरु पियो तव्हांजो सुबुह ताईं सिहत चङी थी वई पर कमज़ोरी वधी वई तव्हांजी उहा कमज़ोरी अॼु बि शामिल आहे मां वेहण जो लाइ ॾुख वेहां थो तकलीफ़ जी हालत आहे ही अव्हां जी दुआ आहे
अहां जी मोहब्बत आ, अहां जो प्यार आ, जो इहो परे खां पधरो करे मिठे मालिक खे राज़ी करण लाइ जुमे जे ॾिहाड़े रहमत वारी महफ़िल में शरीक चाहो। हिन गुनहगार खे बि अव्हां सां मोहब्बत आ, अव्हां सां मोहब्बत आ। तव्हां नाजी आहियो, नाजी आहियो, तहां अल्लाह हो, तहां जो वक्त आला ऐं बाला है जो एड़े दुखे वक्त में शैतान के थुकहणी नफ्स अमारे के लतहणी परे करे इन महफिल में शरीक जाओ। इते अचण को मामूली ना है, इते उहे इंदा जिन जी दिलबर सां निस्बत सच्ची आहे। ही महीनो जुलहज के मां हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जे कुर्बानी जो वक्त है। उन्हीं खां बाद वरी मुहर्रम जो महीनो अचण वारो आहे। वाह हुसैन, शाह हस्त हुसैन, बादशाह हस्त हुसैन, दीन हस्त हुसैन, दीन पना हस्त हुसैन, सिरदाद दाद दस्त दर दस्त अजीज हक्का के बिना ला इलाहा हस्त हुसैन। वो हुसैन जो सिर नहीं हथ नहीं असा के सबक सिखारे हो, असा के समझायो त हक खातिर तहां कुर्बान करे सघो था पिया। हथ न ॾियो ज़ालिम जे हथ के, तहां पंहिंजो सिर कटायो हथ में। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे फज़ल सां अव्हां जमात आए काश के रसूल आयो। तहां के खुदा ईअं न कंदो, तहां जे दिल वारी तमन्ना मुंहिंजे साईं सां गंढियल आहे। जीअं सिंध अंदरों वञी हुते पहुचे, या सिंध सिधी मदीने पाक सां गंढियल आहे। तूं हिते यादि करे थो, उते तोखे सोनो यादि करे। हाणे दिल जे हज़ूर सां दुआ करो, या अल्लाह अॼु असांजा आवाज़, अॼु असांजा सज मदीने तैयबा में हसनैन जे नाने वटि पहुचाए, सैयदा बतूल जे बाबे वटि पहुचाए। बुरा हूं बेकार हूं, सिर ते गुनाहनि जा बार असांजे मुल्क खे तमाम आलम इस्लाम खे हक़ सां, सच सां, शरीयत सां, नबी जी सुन्नत सां आबाद रख शाद रब्बना वतक़ब्बल मिन्ना इन्नका अंत समीउल अलीम वतुब अलैना इन्नका अंत तव्वाब रहीम। अल्लाहुम्मा इग़फिर लना क़ब्ल अल मौत वरहमना इंदल मौत वला तुअज़्ज़िबना बादल मौत वला तुहासिबना यौमल क़ियामह इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। अल्लाहुम्मा इग़फिर ली वरहमनी, अल्लाहुम्मा इग़फिर ली वरहमनी वतुब अलैया इन्नका अंत तव्वाब रहीम। ए असांजा मालिक, ए असांजा खालिक, ए असांजा माबूद मक़सूद, असांजा हथ क़बूल फरमा, दुआऊं क़बूल फरमा। असां बेकार गुनाहगारनि जा आवाज़ मदीने तैयबा में पहुंचा, आमना जे लाल वटि पहुंचा, बतूल जे बाबे वटि पहुंचा, हसनैन करीम जे नाने वटि पहुंचा। बराहूं बेकार सिर ते गुनाहनि जा बार खणे आया आहियूं। असांजे मुल्क खे आबाद रख मुंहिंजा मौला, हिन ॾुकर खां बचा, शुक्र मुल्क में आन, हर मोमिन जी पार थी। इन अल्लाह हो रज़ाक़ ज़ुल क़ुव्वतुल मतीन। मुंहिंजा मौला तो पंहिंजे हबीब खे वॾे शान सां, मान सां, इज़त सां करे मोकिलिया। उन जे हथार असांखे हक़ जी रोज़ी, हक़ जो रिज़्क़ मिली रहे थो। ओ इश्क जो, मोहब्बत जो, प्यार जो वंड मुंहिंजो दिल में वंडी रहियो आहे। अॼु हे जमात इहो वंड वठी रही आहे। सल्लल्लाहु अला खैर ख़ल्क़िही सय्यदना मुहम्मद व अला आलिही व अहल बैतिही व सहाबिही अजमईन। आमीन या अरहम।